अस्सलाम वालेकुम। अॼु जी नंढड़ी वीडियो आहे असांजी ककपटी या बाराकड़ी जे हवाले सां ऐं हिन में हिकु 10 आवाज़ आहे। हिन 10 आवाज़नि में कहिड़ो कहिड़ो फ़र्क़ु आहे उन हवाले सां आहे। त उहो पढ़ण खां पहिरीं अचो त हिकिड़ो ॿारनि खां नंढो डेमो वठूं था। तव्हां ॿारनि जो नंढड़ो डेमो ॾिठो, हमने मतलब आवाज़ पढ़िया ज़मा, ठीक है, ज़मा चाहे इन्हनि आवाज़नि में ख़ासि करे सभु उस्ताद तमामु बहितरीनु पढ़ाईंदा आहिनि, सुठे नमूने पढ़ाईंदा आहिनि। जी ही ज़बर जो आवाज़ है अ ही मद जो आवाज़ है, माना अलफ जो आवाज़ है आ, माना वात वेकरो करणो पवंदो, अलफ माना आ बा बा बा, ठीक है। ये जेर जो आवाज है अलफ से ब ब ब, ई अलफ ये जेर ई जो आवाज है। काफी उस्ताद काफी दोस्तों ने मुझे पूछा कई, काफी उस्तादों ने पूछा कई है जैसे कि मुझे भी इल्म है तो जान है तो माने ही अलफ ये पोइ जेर पढ़ी पेरी भाई अखर उच्चारबा उनका पोइ जेर उच्चारबी अलफ ये जेर ई बेरा ई बी बी अलफ उ बु 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 अलफ वाव पेश उ बु 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 एडन वद फर्क जो है असा के हिन चैन आवाज़ नहीं तो इकड़ो अलफ ये ए आई इकड़ो अलफ ये पर मथे जबर है, इकड़ो अलफ वाव ओ है, बियो है अलफ वाव मथे जबर है, इकड़ो ही हिन में कहिड़ो फर्क है, हिन में कहिड़ो फर्क है। असा के मु खास करे ही नंढड़ी वीडियो इन लाइ ठाही है, ठीक है, हिन बिन चैन आवाज़न जे लाइ। हाणे ॾिसो त हिन में कहिड़ो फर्क है, ठीक है। अलफ ये ए ई ए बे बे भे ते थे टे माना एड़े हिसाब सां ही ए जो आवाज है, ठीक है। ही वरी अलफ ये मथे वरी जबर है, अलफ ये जबर ए ही ए कोने ही है ए जबर जो आवाज शो करे तो जबर जी अलफ अ है एड़े में ही जबर जो आवाज में शो करे तो देखा दे तो अलफ ये जबर ए बे बे ता शुरू में ज़मा जो डेमो ॾिठो हूंदो उनमें हिन इहो बाक़ायदा वाज़े आवाज़ फ़र्क़ु महसूस करायो हूंदो। इनके ए चयो हूंदो, इनके ए चयो हूंदो, बिन्ही के ए कोन चयो हूंदो। एड़े नमूने ही अलफ वाव ओ आहे त ही अलफ वाव ज़बर ओ ऐं औ इहो फ़र्क़ु है ओ ऐं औ जो। जी असां बाराणे में काफी लफ्ज़ लिखल पढ़िया हूंदा औज मौज फौज, ठीक है। त ही एड़ा लफ्ज़ में ही अलफ वाव औ जो आवाज ॾेखारे तो औज मौज फौज ऐं ही ऐ में हिकिड़ो असां सबक पढ़ियो मैज़ मीमी ए ज़बर मैज़ ऐं ॿिया बि कुझु इन में लफ़्ज़ हुआ त ही मै जो आवाज़ ॾेखारे थो, माना अलफ ये ज़बर ए जो आवाज़ ॾेखारे थो, ठीक है। त ही